जेके करप्ट हुक्मरान आहिनि ही सभु कुझु उन्हनि जो कयल आहे। बिल्कुलु नाअहल ज़ालिम कमदार ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि। हाणे जेके धाड़ेल आहिनि उहे इंसान बि न आहिनि, जानवरनि खां बदतर आहिनि। पर मां सम्झां थो असांजे हुक्मराननि ऐं इन्हनि कमदार ऑफिसरनि खां पोइ बि कुझु कणा उन्हनि में हूंदा। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो, अचो सभु ॿाहूं ई ॿधी धाड़ेलनि खे मिनत कयूं था सभिनी दोस्तनि। हाणे जेके फिरौन आहिनि धाड़ेल, पर इन्हनि ऑफिसरनि ऐं हुक्मराननि खां बहितर आहिनि। सभई दोस्त ॿाहूं ॿधी उन्हनि खे गुज़ारिश कयो जो असांजे रेतक खे ऐं ॿियनि मग़वियुनि खे बाज़ियाब करायो। सभई दोस्त जेके वेठा आहियो, धाड़ेल परवेज़ जागीरानी खे, धाड़ेल अली हसन जागीरानी खे, धाड़ेल मीर जागीरानी खे, ॿियनि धाड़ेलनि खे, शर धाड़ेलनि खे, सनाउल्लाह खे, उमर शर खे, सभिनी खे ही ॿाहूं असां ॿधियूं बीठा आहियूं। ख़ुदा रा असांजे सभिनी मग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। मां तव्हां धाड़ेल केॾा बि तव्हां हैवान आहियो, पर तव्हांखे मां ज़ाती तौर जेको मां सुञाणा थो न, तव्हां हिन ज़ालिम हुक्मराननि ऐं हिननि करप्ट कमदार कामोरनि खां 100 भाङे बहितर आहियो। असां तव्हांखे धाड़ेलनि खे ॿाहूं ॿधूं था, यार असां हाणे भाड़ी थिया आहियूं। हाणे यार असांखां बर्दाश्त कोन थो थिए। ऑफिसर ऐं हुक्मरान उन्हनि असांखे हिन मंज़िल ताईं पहुचायो आहे, तव्हांखे ॿाहूं ॿधूं था। ख़ुदा रा असांजे रेतक खे हाणे बाज़ियाब करायो। ऋतिक कुमार खे, ऋतिक कुमार खे, ऋतिक कुमार खे मां सम्झां थो, मां नोट कयो आहे, तव्हां मुंहिंजी इज़त कयो था। ही मुंहिंजे ॿाहुनि जे, हिननि नौजवाननि जे ॿाहुनि ॾे ॾिसी ख़ुदा रा रेतक ऐं ॿियनि मग़वियुनि खे आज़ाद कयो। ख़ुदा रा लालच न कयो, ख़ुदा रा ज़िद छॾो। मां तव्हांखे ॿाहूं ॿधां थो, इन्हनि ज़लील हुक्मराननि खां मां तव्हांखे बहितर सम्झी तव्हांखे ॿाहूं ॿधूं था सभु।